ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ आहे 24/6/2025। सतमाती श्री जी जा पुण्य स्मृति दिवस ते प्रातः क्लास में ॿुधाइण लाइ मधुर महावाक्य। अॼु मम्मा जा महावाक्य आहिनि। मुंहिंजो नंढो सो ॾिसो ये संसार। ये गीत कंहिं समय जो ॻायल आहे। छोजी हिन संगम समय ही असां ब्रह्मण कुल जो इहो नंढो सो संसार आहे। इहो असांजो कहिड़ो परिवार आहे उहो नंबरवार बतलाइनि था बाबा। असां परम पिता परमात्मा शिव जा पुत्र आहियूं। ब्रह्मा सरस्वती जी मुख संतान आहियूं ऐं विष्णु शंकर असांजा ताया जी आहिनि। शिव बाबा जा असां पोत्र आहियूं। मम्मा बाबा जा असां ॿार आहियूं, मुख संतान आहियूं ऐं विष्णु ऐं शंकर असांजा ताया जी आहिनि। असां आपस में ऐं असां सभु आपस में भाउ भेण ठहिरिया। इहो नंढो सो परिवार संसार आहे। इन जे अॻियां ॿियो कोई संबंध रचियो ई न आहे। इन समय जो एतिरो ई संबंध चईंदासीं। इन समय जो एतिरो ई संबंध चईंदासीं। ॾिसो असांजो संबंध केॾो वॾो आहे न, वॾी अथॉरिटी सां आहे। असांजो ग्रेट पप्पा आहे शिव बाबा। शिव उन्हनि जो नाम केतिरो भारी आहे। शिव न, शिव चईंदे ई माण्हुनि हिकु शक्ति जी अनुभूति थी वेंदी आहे। उहो सॼे मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे। सर्व आत्माउनि जो कल्याणकारी हुजण जे कारण उन्हनि खे चइबो आहे हर हर भोलेनाथ शिव महादेव। सभिनि जो भलो कंदा आहिनि, कल्याण कंदा आहिनि। उहो सॼी सृष्टि जो दुख हरता सुख करता आहिनि। हुननि द्वारा असां सुख शांति पवित्रता जो वॾो हक़ मिलंदो आहे असांखे, है न। शिव बाबा द्वारा असांखे सुख शांति पवित्रता जो हक़ मिलंदो आहे असांखे। शांति में पोइ कोई कर्म बंधन जो हिसाब किताब न रहंदो आहे, परंतु इहे ॿई वस्तु पवित्रता जे आधार ते रखंदा आहिनि। शांति पवित्रता सां ई सुख शांति थींदी आहे। जेसि ताईं पिता जी परवरिश जो पूर्ण वर्सो वठी वठूं, पिता खां सर्टिफिकेट न मिले तेसि ताईं उहो वर्सो मिली न सघंदो। ॾिसो ब्रह्मा जे मथां केतिरो वॾो कमु आहे। मलेश पंज विकारनि में मैली अपवित्र आत्माउनि खे गुलगुल ठाहींदा आहिनि। जंहिं अलौकिक कार्य जो उजूरो पोइ उन्हनि खे सतयुग जो पहिरियों नंबर श्री कृष्ण पद मिलंदो आहे। हाणे ॾिसो हुन पिता सां गॾु तव्हांजो कहिड़ो संबंध आहे न, त केतिरो बेफ़िक्र ऐं ख़ुशि रहणो खपे। हाणे हर हिकु पंहिंजी दिलि खां पुछे असां उन्हनि जा पूरन रीति सां थी चुकिया आहियूं। शिव बाबा जा सोचणो खपे कि जॾहिं परमात्मा बाप आया आहिनि त उन्हनि सां असां कंप्लीट वर्सो वठूं न। स्टूडेंट जो कमु आहे संपूर्ण पुरुषार्थ करे स्कॉलरशिप वठणु। त असां पहिरियों नंबर लॉटरी छो न विन करूं। उहा आहे विजयमाला में पिरोइण वारो। उहा आहे विजयमाला में पिरोए वञण वारा, है न। जेके स्टूडेंट्स जो कमु आहे संपूर्ण पुरुषार्थ करे स्कॉलरशिप वठणु। त असां पहिरें नंबर लॉटरी छो न विन करूं। त जेका पहिरें नंबर जी लॉटरी वठंदा उहो विजयमाला में ईंदा। बाक़ी कोई आहिनि जो 2 लड्डू पकड़े करे वेठा आहिनि। हिते बि हद जो सुख वठां, हुते वैकुंठ में कुझु न कुझु सुख वठी वठां। अहिड़ा विचित्रवान खे मध्यम ऐं कनिष्ठ पुरुषार्थी चईंदासीं, न कि सर्वोत्तम पुरुषार्थी। जॾहिं बाप ॾींदा आहिनि त आनाकानी न कंदा आहिनि, त वठण वारा छो कंदा आहिनि।
जॾहिं गुरु नानक चयो हुई परमात्मा त दाता ऐं समर्थ आहे, मगर आत्माउनि खे वठणनि में बि ताक़त खपे। कहावत आहे न, दे दा लेदा थकी पाव, देदा दे लेदा थकी पावन, लठण वारा थकी वेंदा आहिनि। ॾियण वारो ॾींदो आहे, लेकिन वठण वारा वठंदे वठंदे थकी वेंदा आहिनि। असांजे दिलि में ईंदो हूंदो, असां छो न चाहींदासीं कि असां बि इहो पद पायूं, परंतु ॾिसो बाबा केतिरी महिनत कंदा आहिनि, पोइ बि माया केतिरो विघ्न विझंदी आहे। छो? हाणे माया जो राज्य समाप्त थियणो आहे न, हाणे माया जो सॼो सार निकिरी वियो आहे। हाणे माया जो सॼो सार निकिरी वियो आहे न, तॾहिं त बाबा ईंदा आहिनि न। उन्हनि में सभु रस समायल आहिनि। शिव बाबा में संबंधनि जो बि रस आहे, त खाइण पीअण में बि जेको बि टेस्ट हूंदो आहे, सम्झो तव्हांखे कोई टेस्ट मुंहं में अचे थो, त सभु खाइण जे पदार्थ वारो रस बि शिव बाबा सां अनुभव करे सघंदा आहियो। शिव बाबा जी यादि में तव्हां दाल रोटी बि खाओ त ईअं लॻंदो, अगरि तव्हांखे रसगुल्लो खाइण जी इच्छा आहे त उहा बि पूरी थी वेंदी न। त बाबा चवनि था कि मम्मा चवनि था सभु रस शिव बाबा में समायल आहिनि, उन्हनि में सभी संबंधनि जी रसना मिलंदी आहे। तॾहिं त चवंदा आहिनि न, तत्वमेव मातेश पिता, आदि इहा महिमा हुन परमात्मा जी ॻाल्हि आहे। त बलियारी हिन समय जी आहे जो अहिड़ो संबंध असांजो शिव बाबा सां थियो आहे। त शिव बाबा में जो सर्व संबंध जो रस आहे, उहो असां में बि भरिजंदो थो वञे। त परमात्मा सां गॾु एतिरो संपूर्ण संबंध जोड़णो आहे जो 21 जन्मनि जे लाइ सुख प्राप्त थी वञे। इहा आहे पुरुषार्थ जी सिद्धि। 21 जन्म असांखे सुख प्राप्त थी वञे, इहा आहे पुरुषार्थ जी सिद्धि। परंतु 21 जन्म त नाम ॿुधी ठंडा न थियो। ये न सोचो 21 जन्मनि जे लाइ एतिरो ई समय पुरुषार्थ बि करूं, पोइ बि 21 जन्म खां पोइ किरणो ई आहे, त सिद्धि छा। परंतु ड्रामा जे अंदरि आत्माउनि जी जेतिरी सर्वोत्तम सिद्धि मुक़ररु आहे, उहा त मिलंदी न। तव्हां बाप अची करे असांखे संपूर्ण स्टेज ताईं पहुचाए ॾींदा आहिनि, परंतु असां ॿार बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं, त ज़रूरु किरंदा ई सी। हिन में बाप जो कोई दोष न आहे। हाणे कमी थी असां ॿारनि जी। सत्य त्रेता जो सॼो सुख हिन जन्म जे पुरुषार्थ जे आधार ते रखंदा आहिनि, त छो न संपूर्ण पुरुषार्थ करे पंहिंजो सर्वोत्तम पाठ वॼायूं। छो न पुरुषार्थ करे वो वरसो वठूं। पुरुषार्थ मनुष्य सदा सुख जे लाइ ई कंदो आहे। सुख दुख सां नारो थियण जे लाइ कोई पुरुषार्थ न कंदो आहे। वो तो ड्रामा जे अंत में परमात्मा आया, सभी आत्माउनि खे सजा ॾेई पवित्र ठाहे पाठ सां मुक्त कराईंदा आहिनि। पुरुषार्थ मनुष्य सदा सुख जे लाइ कंदा आहिनि, दुख सां न्यारो थियण जो पुरुषार्थ न कंदा आहिनि। उहो त ड्रामा जे अंत में बाबा ईंदा आहिनि, सभिनि खे सजा ॾेई करे पवित्र ठाहे करे पाठ खां छुड़ाईंदा आहिनि। छो जो वापसि हलणो आहे न। हाणे ये त परमात्मा जो कार्य आहे, उहो पंहिंजे मुक़ररु समय ते आप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। त हाणे असां पुरुषार्थ सुख जे लाइ करूं था, दुख जे लाइ त नथा करूं। जेका नथा करनि सुख जे लाइ, उनखे भॻवानु पाण ई वठी वेंदो। हाणे जॾहिं आत्माउनि खे पोइ वरी पाठ में अचिणो ई पवंदो, त छो न सर्वोत्तम पाठ वॼायूं। मनुष्य सृष्टि खे सुखदाई ठाहिण वारो बाबा ॼाणंदा आहिनि कि मनुष्य सृष्टि सुखदाई कीअं थींदी। जेसिताईं आत्माऊं स्वच्छ न ठहींदियूं, तेसिताईं संसार सुखदाई न ठहींदो। जेसिताईं आत्माऊं स्वच्छ न ठहींदियूं, तेसिताईं संसार सुखदाई न ठहींदो। ये जो माण्हू सोचता है न सुख मिले शांति मिले, त बाबा मम्मा चवनि था
कि आत्माउनि खे स्वच्छ ठहिणो आहे न, इन करे उहा अची करे पहिरियों शिव बाबा अची करे आत्माउनि खे स्वच्छ ठाहींदा आहिनि। हाणे आत्माउनि खे प्योरिटी, हाणे आत्माउनि खे इम्प्योरिटी लॻल आहे, मतिलबु अस्वच्छता आहे। पहिरियों हुन प्योरिटी खे इम्प्योरिटी खे कढणो आहे, पोइ आत्माउनि जे बल सां हर चीज़ सां उन्हनि जी तमो प्रधान बदिली करे सतो प्रधानता थींदी। त पहिरियों इम्प्योरिटी खे कढो, दृढ़ संकल्प करो कि असां सभु विकार बुराइनि खे त्यागूं था, बाबा खे यादि करो त सतो प्रधान थींदव, जंहिंखे चईंदा आहियूं सभी गोल्डन एज में अची वेंदा। त ये तत्व आदि सभु गोल्डन स्टेज में अची वेंदा, परंतु पहिरियों आत्मा जी स्टेज बदलंदी आहे न। त आत्माउनि खे बदिलाइण वारो अर्थात आत्माउनि खे प्यूरिफाई ठाहिण वारो पोइ अथॉरिटी उहो थी वियो न। तव्हां ॾिसंदा आहियो कि हाणे दुनिया बदिले थी, हाणे दुनिया बदिले थी। पहिरियों त पंहिंजे खे बदिलणो आहे, जॾहिं असां पंहिंजे खे बदिलंदासीं तॾहिं हुन जे आधार सां दुनिया बि बदिलंदी। अगरि हाणे ताईं असां में फ़र्क़ु न आयो आहे, पंहिंजे खे ई न बदिलियो, त पोइ दुनिया कीअं बदिलंदी। इन करे पंहिंजी जांच रोज़ करो, जेतिरो तव्हां बदिलंदा वेंदव तव्हांजे कनेक्शन में जो आत्मायूं आहिनि न उहे बि बदिलंदी वेंदियूं। जीअं पोता मेल रखण वारा राति जो पंहिंजो खातो ॾिसंदा आहिनि कि अॼु छा जमा थियो, सभु पंहिंजो हिसाबु रखंदा आहिनि, त इहे बि पंहिंजो पोता मेल रखिणो आहे कि सॼे ॾींहं में असांजो केतिरो फ़ाइदो रहियो, केतिरो नुक़सानु रहियो। अगरि नुक़सान में कुझु ज़्यादा थी वियो त पोइ ॿिए ॾींहं जे लाइ ख़बरदार रहणो। हिन तरह सां पंहिंजो अटेंशन रखण सां पोइ असां फ़ाइदे में वेंदे वेंदे पंहिंजी जो पोज़ीशन आहे उन्हनि खे पकड़ंदा वेंदासीं। त अहिड़ी जांच रखंदा, पंहिंजे खे बदिलंदा उहा महसूसु करणो खपे। ईअं न असां त देवता ठाहींदासीं, उहो त पुठियां ठाहींदासीं, हाणे जीअं आहियूं उहो ठीकु आहे न, हाणे खां उहो देवता ई संस्कार ठाहिणा आहिनि। अञा ताईं जो 5 विकारनि जे वश संस्कार हलंदा आहिनि, हाणे हलंदा हुया, हाणे ॾिसणो आहे कि उन विकारनि सां असां छुटंदा वेंदा आहियूं। असां में जो क्रोध आदि हुयो उहो निकिरंदो वेंदो आहे, लोभ या मोह आदि जो हुयो उहो सभु विकारी संस्कार बदिलंदा वेंदा आहिनि कि अञा ताईं लोभ विकारनि जो कोई अंश आहे। अगरि असांखे अहिड़ी स्टेज प्राप्त करणी आहे कि उन विकारनि जी अविद्या थी वञे। काम विकार छा थींदो आहे, क्रोध छा थींदो आहे, लोभ मोह अहंकार छा थींदो आहे, असांखे पतो ई न हुजे। ये काका मामा चाचा ये सभु केरु आहिनि पतो ई न, असांखे पतो आहे सभु आत्मायूं आहिनि। असां सभु आत्मायूं बाबा जी संतान आहियूं। बसि परमधाम निवासी हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आया आहियूं। हाणे असांखे पावन ठही वापसि वञिणो आहे, पोइ वापसि स्वर्ग में अचिणो आहे पाठ वॼाइण। बसि इहे पतो हुजे त हिन जे लाइ केतिरो अभ्यास करिणो आहे। लोभ व मोह आदि जो हुयो उहे सभु विकारी संस्कार बदिलंदा वेंदा आहिनि। अगरि बदिलंदा वेंदा आहिनि, छुटंदा वञूं था त मानो असां बदिलूं था। अगरि न छुटंदा आहियो त सम्झो अञा असां बदिलिया न आहियूं, त बदिलण जो फ़र्क़ु महसूसु थियणो खपे न, पंहिंजे में चेंज अचणी खपे असांखे, है न, पंहिंजे में चेंज अचणी खपे।
इहे न सॼे ॾींहुं विकारी खाते में हली वेंदा आहिनि। बाक़ी सम्झनि की असां सुठो कोई दान पुण्य कयो, बसि न, मतिलबु अंदरि विकारी संकल्प हलनि था ऐं ॿाहिरां कुझु दान पुण्य बि करो था, उहो न। असांजो जो कर्म जो खातो हलंदो आहे हुन में असांखे संभालणो आहे। असां जो कुझु कंदा आहियूं हुन में कंहिं विकार जे वश थी पंहिंजी विक्रमी खाती त न ठाहींदा आहियूं न, इहो चेक करिणो आहे। हुन में असांखे संभलणो आहे। असां जो कुझु कंदा आहियूं हुनखे चेक करो, हिन में पंहिंजे पाण खे संभालणो आहे। मतिलबु मेन चीज़ इहा ई आहे, अटेंशन, है न। जेतिरो अटेंशन ॾेई करे हलंदा ओतिरो फ़ाइदे में आहे। इहो सॼो पोतामेल रखिणो आहे ऐं सुम्हण खां पहिरियों 10-15 मिंट पहिरियों पंहिंजे खे ॾिसणो आहे कि सॼे ॾींहुं असांजो कीअं बीतियो। कई त नोट बि कंदा आहिनि, छो जी पिछले पापनि जो सिर ते बोझ आहे उनखे बि मिटाइणो आहे न, है न, उनखे बि मिटाइणो आहे न। उन जे लाइ बाप जो फरमान आहे कि मूंखे यादि करो, त उहो बि असां केतिरो समय यादि कयो, मतिलबु पिछले जन्मनि जो बि मिटाइण लाइ हिन जन्म में बि असां केतिरो बाबा खे यादि था करूं। त टोटल मतिलबु 10-15 मिंट असां पंहिंजे अॼु जे ॾींहं जो चेक करूं, पोइ उनखे ख़तमु करण लाइ योग करो, पोइ पिछले जन्मनि जो बि ख़तमु करण लाइ उन जे लाइ बि योग करो। छो जी इहे चार्ट रखण सां ॿिए ॾींहं जे लाइ सावधान थी वेंदो। हीअ चार्ट रखण लाइ ॿिए ॾींहं जे लाइ सावधान थी वेंदो। ईअं सावधान रहंदे पोइ सावधान थी वेंदो, पोइ असांजे कर्म सुठा हलंदा रहंदा, पोइ अहिड़ो कोई पाप न थींदो। त पाप सां ई त बचिणो आहे न। अच्छा, मीठी माँ जो मीठे मीठे ॿारनि प्रति यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। संदेशी जे तन द्वारा सरस्वती माँ सां अव्यक्ति प्रभु जो मिलन एवं संवाद। संदेशी जे अंदरि अव्यक्त बाप दादा आया ऐं मम्मा सां मिलनि था, त मम्मा खे बाप दादा चवनि था, बेटी श्री राधे ॾिसो तव्हां वटि केरु पधारियो आहे, केतिरी वॾी ताक़त तव्हां सां ॻाल्हाए थी। मुंहिंजे अचण जे राज सां तव्हां ख़ुदि खे बि ॼाणे सघंदा आहियो। अचण वारे जी पोजीशन सां गॾु ख़ुदि जी पोजीशन अथवा पद खे बि ॼाणे सघंदा आहियो, है न। ॾिसो, अगरि असां ईअं सोचूं कि मूंसां बाप दादा पर्सनल मिलनि था, त बाप दादा केॾी वॾी अथॉरिटी आहिनि, है न। त इन सां असां ख़ुदि जी पोजीशन बि ॼाणे सघंदा आहियूं। हे राधे बेटी, तूं मुंहिंजो जलवो ॾिसणु चाहींदी आहे। मां चाहियां त हिकु सेकेंड में विनाश कराए सघंदो आहे, परंतु कराईंदो न आहियां। छो जी विराट फिल्म अनुसार जो कर्तव्य जंहिं द्वारा जंहिं प्लान सां थियणो आहे उहो अवश्य प्ले थींदो। छो जी हर हिकु आत्मा जो पार्ट आहे न। त बाप दादा मम्मा खे चवनि था कि मां चाहियां त हाणे सभु परिवर्तन करे छॾियां, लेकिन विराट फिल्म जे अनुसार जंहिंजो जो कर्तव्य आहे हिन प्ले में उहो अवश्य ई प्ले थींदो। अव्यक्त प्रभु अनादि क़ाइदो कानून खे ॼाणण वारा ई अनादि क़ाइदे जी पहचान अची करे ॾींदा आहिनि। ये सॼी सृष्टि जो अनादि खेल स्टेज ते प्ले थींदो आहे न, त प्रैक्टिकल प्ले थियण में समय वठंदो आहे। अगरि एतिरे वर्षनि जो खेल हिकु सेकेंड में पूरो करे छॾियां त बाक़ी खेल छा हले। त जो बि तकलीफ़ जीअं ॾिसण अथवा सहन करणी आहे, उहा वैसे ई उन अटपटे राज सां रिपीट थींदी आहे।
भई असां चऊं दुख ॾाढो आहे बाबा हाणे विनाश कराए छॾो, त बाबा हुनजो उत्तर मम्मा खे ॾिनई कि जो तकलीफ़ जीअं जीअं ॾिसणी अथवा सहन करणी आहे वो वैसे ही अटपटे रात सां रिपीट थींदी आहे। त बाप दादा निमित मम्मा सां था ॻाल्हाइनि, पर असां सभु सम्झूं असांखे बाप दादा चवनि था। ये अटपटे रिपीटेशन आहे जेके हे प्यारी मम राधे तव्हां ऐं मां ॾिसी करे केतिरो हर्षित थींदा आहियूं। ये विराट ड्रामा में सभी पार्ट टेस्ट वठण वारा ठहिया आहिनि। हिन विराट ड्रामा में सभी पार्ट टेस्ट वठण वारा आहिनि। हिन खेल खे हलाइण वारो अगरि चाहे त हिकु सेकेंड में हिन सॼे ड्रामा खे ड्रॉप करे, हिन खेल खे हलाइण वारो अगरि चाहे त हिकु सेकेंड में सॼे ड्रामा खे ड्रॉप करे पोइ नए सिर सां शुरू करे वठे, परंतु कंदा न आहिनि। छो जी ईश्वर खे बि इन साधारण रीति सां कर्तव्य हलाइणो ई पवंदो आहे। स्वयं सर्वशक्तिवान निराकार ईश्वर साकार में आहे, परंतु साधारण वेश में आहे। ये ही त भूल भुलैया जो खेल आहे। जेके जो जाने वो जानी जाननहारा। बेटी श्री राधे प्रिय वत्सन के सहन करण जो मार्ग भी अवश्य तय करणो ही आहे। यद्यपि मां चाहियां त पंहिंजे वत्सन प्रति हिनखे सहज मार्ग बि ठाहे सघंदो आहे। छो जी साक्षात्कार कराइण जी चाबी त मुंहिंजे हथ में आहे। अगरि कंहिं बि धनवान भगत खे कंहिं देवता जो साक्षात्कार कराए छॾां त उहो पंहिंजो सॼो धन यज्ञ में खणी करे स्वाहा करे ॾियनि। अगरि बाबा चाहिनि त मतिलबु अगरि यज्ञ में धन न हुजे ऐं यज्ञ में खपे त बाबा चाहिनि त बाबा कंहिंखे बि साक्षात्कार कराए यज्ञ में धन मंगवाए सघंदा आहिनि। लेकिन उहा मार्ग सहन करण जो मार्ग बि तय आहे हिन में, है न। सहन करण जो मार्ग बि तय आहे। त जो बैगरी पार्ट हलियो या जो बि यज्ञ में जो बि कमु थींदो आहे उन में सहन करिणो पवंदो आहे न, त उहो बि तय आहे। त बाबा चाहे त कुझु बि करे सघंदा आहिनि, धन में यज्ञ लाए सघंदा आहिनि, स्वाहा करे ॾींदा। छो जी ईश्वर त सभी धनवाननि जो धनवान आहे न। लेकिन तव्हांजो पिता चाहींदो आहे कि मां पंहिंजे बेगर्स प्रिय वत्सन खे प्रिंस प्रिंसेस ठाहियां, है न। त जंहिं वटि कुझु बि न हुजे, अगरि हाणे असां वटि सभु कुझु हूंदो, हाणे सभु माण्हू असांखे मान सम्मान ॾींदा, सभु एॾी चीजूं ॾींदा, त हिते बि प्रिंस प्रिंसेस जीअं रहूं, हुते बि प्रिंस प्रिंसेस जीअं रहूं, त उहो न। लेकिन बाबा त चाहींदा आहिनि मुंहिंजा बेगर्स ॿार प्रिंस प्रिंसेस ठहनि। हाणे जंहिं वटि कुझु बि न आहे, मुंहिंजो बाबा उहो वञी करे सत्युग में प्रिंस प्रिंसेस ठहनि। हिन करे तव्हां इहे सभु सहन करण खां पोइ ई प्रिंस प्रिंसेस ठही वेंदा। पिता ॼाणंदो आहे कि वत्सन खे इहे सहन करण जो मार्ग अवश्य तय करणो ई आहे। छो जी सहन करण ये ईश्वर व दैवी गुण, इन में ई ख़ुशी समायल आहे।
है न, हिन में ही ख़ुशी समायल आहे। हिन गुण सां ईश्वर सुख महसूसु थींदो आहे। सहन कंदे बि तव्हां केतिरी मौज मनाईंदा आहियो। ये ही गोपनीय ज्ञान आहे। अहिड़ो अनासक्त योगी ही स्थाई सुख खे प्राप्त कंदो आहे। न हर ॻाल्हि जो बि थिए थी हुनखे साक्षी ऐं बाप सां साथ ॾेई करे अगरि हुनखे ॾिसंदासीं न त हुन में राज जो हूंदो आहे, उहो जो सम्झ में ईंदो आहे, हुन खां पोइ जो ख़ुशी थींदी आहे कि मतिलबु कोई असांखे गारियूं बि ॾिए थो लेकिन हुनजो राज सम्झी करे हलंदासीं, हुन सां प्राप्ति छा आहे त हुन गारियूं ॾियण वारनि ते बि वाह 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 न। हिनखे चइबो आहे अनासक्त योगी ही स्थाई सुख खे प्राप्त कंदो आहे। हाणे त परीक्षाउनि जो समय नज़दीक अची पहुचियो आहे। हर हिकु वर्ष अचण वारी परीक्षाउनि खे इन एडवांस साम्हूं रखी हुन अभ्यास में हलंदो हले। भल कोई भी वत्स खे खाइण पीअण इत्यादि न मिले परंतु खुद बेपरवाह बादशाह थी उपस्थित रहे। अहिड़ी पंहिंजी सुंदर अवस्था ॾाढे समय खां वठी करे धारण करणी आहे, है न। कहिड़ी अवस्था धारण करणी आहे? भले असां वटि खाइण पीअण लाइ कुझु न बि हुजे, लेकिन त बि कोई चीज़ न बि हुजे, कुझु बि थी वञे, कहिड़ी बि परिस्थिति हुजे, लेकिन असां ख़ुदि सदा बेपरवाह बादशाह थी उपस्थित रहूं। अहिड़ी पंहिंजे अंदरि अवस्था ॾाढे समय खां वठी करे धारण करणी आहे। ये शिव बाबा बाप दादा अव्यक्त बाप दादा मम्मा सां ॻाल्हाइनि था, लेकिन असां सभु सम्झूं बाप दादा असांखे बि चवनि था। अगरि कोई जीअं त मां असली वैसे त श्री कृष्ण चओ त उहो रूप, लेकिन मुरली वॼाइण वारो त शिव बाबा, शिव बाबा मुरलीधर शिव बाबा असां आत्मायूं राधे सां ॻाल्हाइनि था, है न। अगरि कोई सम्झंदो आहे कि हुन समय आपे ई हली हलंदासीं, ये सम्झी वेहण पंहिंजे खे धोखो ॾियणो आहे। इन करे पहिरों खां ई सावधान थी रहणो आहे। मुंहिंजी अति प्रिय वत्स यादि में त ॾाढा वेंदा आहियो, परंतु हाणे ताईं हुन लाइट जो तेज मुंहिंजे वतन ताईं न पहुचियो आहे। हर हिकु जॾहिं लाइट स्वरूप थी उपस्थित थींदो त उन्हनि जे योग जो तेज मुंहिंजे वतन में ईंदो, तॾहिं ई उन्हनि हर हिक जी संपूर्ण लाइट उन्हनि में प्रवेश थींदी। जॾहिं असांजी योग जो तेज, जेतिरो असांजो योग जो तेज बाबा वटि वतन में पहुचंदो, उन अनुसार उन्हनि आत्माउनि खे संपूर्ण लाइट उन्हनि में प्रवेश थींदी। उन समय ई पुष्ट शक्तियुनि जी महिमा बि निकिरंदी। त हर हिकु पंहिंजे खे निश्चय में स्थैर्यम रहणो आहे। हर हिक खे पंहिंजे निश्चय में स्थैर्यम रहणो आहे। जो मां बि अगरि उतारां त बि उतरी न सघे। मतिलबु एतिरो असांखे स्वयं में, बाप में, ड्रामा में, हर हिकु परिवार में निश्चय हुजे, जो बाबा बि अगरि उतारणु चाहे त बि न उतरे। हे शिरोमणि शक्ति राधे, शक्तियुनि खे ज्ञान निष्ठा बल में मुख सां ज्ञान मुरली वॼाइण में तयारु रहणो खपे। तव्हांखे पंहिंजी एकरस ईश्वरीय दृष्टि सां हर हिक खे निहाल करे पंहिंजी मधुर वीणा सां पहचान ॾियणो आहे। हर हिक खे दृष्टि सां निहाल करे पंहिंजे मधुर वीणा सां पहचान ॾियणी आहे। कहिड़ी पहचान ॾियणी आहे? पहिरियों पंहिंजे
हिकु रस ईश्वर दृष्टि सां हर हिक खे निहाल करो। पोइ हुननि खे वाणी सां पहचान ॾियो, मां केरु, बाबा असांजो पिता केरु, कीअं ब्रह्मा में भॻवानु प्रत्यक्ष थिया आहिनि। त हिन अंत जे समय डेविल वर्ल्ड खे खलास करे पंहिंजे निजी देश DT वर्ल्ड में वठी था हलनि। कीअं बाबा हिन समय ब्रह्मा जे तन में प्रवेश करे आत्माउनि खे डेविल वर्ल्ड सां DT वर्ल्ड में वठी था हलनि। डेविल वर्ल्ड खे खलास करे DT वर्ल्ड में वठी था हलनि। हे राधे बेटी, जॾहिं हर हिक जी अवस्था दीपक जी ललाई दृश्य स्थैर्यम रहंदी, तॾहिं सूक्ष्म अंत प्रेरणाओं खे पकड़े करे पंहिंजो कार्य संपूर्ण रीति सां सिद्ध करे सघंदा। जॾहिं हर हिक जी अवस्था दीपक जी ललाई दृश्य स्थैर्यम थी रहंदी, तॾहिं सूक्ष्म अंत प्रेरणाउनि खे पकड़े करे पंहिंजो कार्य संपूर्ण रीति सां सिद्ध करे सघंदा, है न, प्रेरणा सां। हाणे हर हिक खे सूक्ष्म अंत प्रेरणा सां ई कमु हलंदो न। हाणे त जेतिरो ज्ञान अनुसार अवस्था हूंदी, ओतिरो ई प्रेरणा खे पकड़े सघंदासीं। जेतिरो ज्ञान अनुसार अवस्था हूंदी, ओतिरो ई प्रेरणा खे पकड़े सघंदा। ओहो बेटी राधे, मुंहिंजो स्वरूप त ॾिठो आहे। छा वत्स मुंहिंजे स्वरूप खे न ॾिसी सघंदा आहिनि कि कीअं अखंड ज्योति तत्व सां अची करे मां साक्षात प्रवेश थी तव्हां सां ॻाल्हायां थो। मुंहिंजे द्वारा ई सभु साक्षात्कार थींदा आहिनि। छोजी मां ई सभिनि जो मूल समूह आहियां। ॾिसो, प्रकृति जे विच में चमकंदो आहे ज्ञान जो लाइट। वत्स सिर्फ़ु इहो वीचार करे कि उहो जेकी सॼी सृष्टि पुकारे थी, उहो स्वयं सर्वशक्तिवान ईश्वर यज्ञ में असां वत्सनि जे सम्मुख पधारियो आहे। ओहो, वत्स सिर्फ़ ये विचार करे। ईश्वर यज्ञ में असां वत्सनि जे सम्मुख पधारियो। हुन जी शीतल गोदी में वेहण सां हृदय शांत थी वेंदो। अगरि रचना खे रचण वारो मिली वञे त पोइ हुनखे छॾे उन जी रचना में छो वञणु। अगरि एॾी रचना खे रचण वारो मिली वञे त उन जी रचना खे छॾे करे असां ॿियो काॾे छो वञूं। हाईएस्ट सां हाईएस्ट अथॉरिटी सर्व ताक़त जो ख़ुदि मालिक आहे, जंहिंसां सर्व ताक़तियूं प्रकट आहिनि, हुन पहचान में अची वञे त पोइ इहा गोद छॾणु असंभव थी वेंदो। जॾहिं दी क्रिएटर जी पहचान थी वञे तॾहिं त सम्झूं कि इहा केरु आहे। सम्झो, जॾहिं दी क्रिएटर जी पहचान अची वञे तॾहिं त सम्झूं इहा केरु आहे। सम्झो श्रीमणी राधे। अच्छा, वरदान सदा अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलण वारा
संगम जी सर्व अलौकिक प्राप्तिन सां संपन्न भव। जो ॿार अलौकिक प्राप्ति सां संपन्न आहिनि उहे सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलंदा रहंदा आहिनि। जीअं जो लाडला ॿार हूंदा आहिनि न उन्हनि खे झूले में झुलाईंदा आहिनि। इहे सर्व प्राप्ति संपन्न ब्राह्मणनि जो झूलो अतींद्रिय सुख जो झूलो आहे। हिन झूले में सदा झूलंदा रहो, है ना। हिन झूले में सदा झूलंदा रहो। अतींद्रिय सुख जे झूले में कॾहिं शिव बाबा जो पोतो पोतरी ठही करे, कॾहिं शिव बाबा जो ॿार ठही करे, कॾहिं शिव जी राधे ठही करे। कॾहिं बि देह भान में न अचिणो आहे। हिन झूले में झूलंदा रहो। त झूले सां उतरी करे धरती ते पांव रखंदा आहियो त मैला थी वेंदा आहियो। ऊच ते ऊच बाबा सां स्वच्छ ॿार सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलंदा आहिनि, मिट्टी में पांव न रखंदा आहिनि। ऊच ते ऊच बाप जा स्वच्छ ॿार जेका हूंदा आहिनि न वो सदा ही झूले में झूलंदा रहंदा आहिनि। सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलंदा आहिनि, कॾहिं मिट्टी में पांव न रखंदा आहिनि। स्लोगन आहे मां त्यागी आहियां, ये अभिमान जो त्याग ही सच्चो त्याग आहे। मां त्यागी आहियां, ये अभिमान जो त्याग ही सच्चो त्याग आहे। अव्यक्त इशारो, जॾहिं स्वयं खे काल मूर्त आत्मा सम्झंदो तॾहिं अकाले मृत्यु सां, अकाल सां, सर्व समस्याउनि सां बची सघंदा। मानसिक चिंताऊं, मानसिक परिस्थितियुनि खे हटाइण जो हिकु साधन आहे पंहिंजे हिन पुराणे शरीर जे भान खे मिटाइणु। मानसिक परेशानियूं, मानसिक परिस्थितियूं, चिंताऊं, समस्याउनि खे हटाइण जो साधन आहे पंहिंजे हिन पुराणे शरीर जे भान खे मिटाइणु। देह अभिमान खे मिटाइण सां सर्व परिस्थितियूं मिटिजी वेंदियूं। देह अभिमान मिटी वियो त सभु परिस्थितियूं मिटिजी वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।